अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा खैर सां जो ॿारनि जो ओपन हाउस आहे, माना पूरे साल में जेके जेके हिननि प्रोजेक्ट्स वग़ैरह कया आहिनि उहे प्राइमरी स्कूल में ॿारनि जो ॾेखारींदा ॿुधाईंदा। अचो त तव्हांखे वठी हलूं। असांजा शहज़ादा बि अची विया आहिनि। बे बाबा शहजादी, अच बाबा बे। अस्सलाम वालेकुम यमुना। जी जान। ज़ेबला अॼु बाबा छा आहे पुट? ओपन हाउस में छा हूंदो आहे? होल ईयर में अच्छा हलो ओके डन बाबा। बस अदा खैर सां हल हला पर गाड़ी गाड़ी सां कणका सां तैयार कम आहे। तव्हांखे बसि कल्ह खां वठी स्कूल ॾेखारियूं था, वरी हाणे थोरो नज़ारो करायूं स्कूल जे अंदरां जो। माना असां पंहिंजे बचड़नि जूं भरे था सघो वीडियोस वग़ैरह। बाक़ी ॾिसो त हर को पंहिंजे तरीक़ा घुत न आहे, कुझु न आहे। उहा लाइन ख़ाली आहे, ईअं न थिए त हेॾो वारो हेॾे अचे, न लाइन में बीहंदो वञे। हिननि मुल्कनि सां तॾहिं त तरक़ी कई आहे, उसूल ते हलनि था। हिते घोड़ा आहिनि त घोड़ा आहिनि, गॾो घोड़ो बराबरि न आहे हिते। वाह पीजन ज़ेबो कबूतर। हा अड़े हा कबूतर नथी बर्ड थी, पीजन भी त बर्ड आहे न। झूला खुली आहे स्कूल बस आई हम पूरी अमेरिका में अहिड़ियूं स्कूल बसियूं वञनि था। कहिड़ो सनो कोन, उन खे संग चइबो आहे, सनो कोन। संग यू नो संग। साईं हे ॾिसो शिकरे हिकिड़े पखी खे पकतो आहे। गुड़े जेके पखी ॾेखारिया मां उहे मथे वेठा आहिनि जेके भॼी विया। ऐं शिकरो साईं हीटिंग करे थो बाबा। ओयो बस साईं रब हिननि खे बि रोज़ी रोटी ॾिए थो। रब जो निज़ाम ई पंहिंजो आहे साईं। कंहिंजी मौत त कंहिंजी उहा ई खुराक थी थिए। एंड सही बूट भाड़े यो के पास लेसेस बात ज़बला वतरा ये नाल जा बद बाबा कोई मसलो ना जानू। बस ईअं उहो रस्तो शेयर अदा शेयर थींदो हले। लाइक ऐं पेज खे फॉलो करे छॾिजो। 1 लख जो टारगेट आहे साईं, उहो पूरो करिणो आहे जल्द अज जल्द। स्कूल जी रश ॾिसो, हेॾा वर्किंग जी रश आहे। ट्रैफिक केॾी वधी वई आहे हाणे। साइकिल हाणे मौसम अची वियो आहे न साइकिलिंग जो। विंड सॉन्ग पुराणो स्कूल अथव न।
एॾे बि लॻे थो ओपन हाउस आहे गाॾी बीठी हो ये हा हो ये ॿार वञनि मथां ॾिसो हा ओपन हाउस आहे जो सॼो प्रॉस्पर आहे यसी जो मथां हलंदा त न जान सोसाइटी साईं नवां घर हिननि बि टाउन हूंदो ये कच्ची आबादी ठाहिनि था पिया जाॾे काॾे हिन ई चौक ते हाणे रौनक वधी वई आहे हा ये दुकान आहे स्कूल हा पाणी जूं टैंकियूं बस अची वियो बाबा स्कूल और स्कूल त रश आहे जानो ये त आहे हिन स्कूल इहो मसलो आहे छो पार्किंग जो ये पहिरें ॾींहुं खुलियो यादि कोई मसलो न आहे पार्किंग मिली वेंदी न न मिली वेंदी अंदरि अंदर त न ॾिसो प्राइमरी स्कूल में ई रश आहे वॾी एलिमेंट्री में आहे किथे जान बुक फेयर आहे बोर्ड आहे थिए नथो बोर्ड आहे हमना जो असल माते टारगेट आहे चाचू क़ाइदो करे छाजो रीडिंग बुक वठो पोइ कल्ह उहो राइटिंग वारो छो उहो हिकु वठे मार्के ॾिननि था डायरी अड़े पार्क ते उहो ई खेॾनि में बीहा था चाचे सां डील कई अथई हा तूं पाण डील कई हल त सही छा त खलकाई आहे हे साईं प्राइमरी स्कूल जी रश अथव सोचो एलिमेंट्री आहे हुनजी केॾी हूंदी I saw them opening the white thing. रश बाबा रश Alex, आहे खाली अॻियो आहिनि माण्हू बीहा आहिनि था I like scary books. कहिड़ी बाबा Scary books. Look at now. ज़ेबला के खलता है इसके री बनता Scary books. Scary videos da YouTube da. छोड़ो इसके री तो बस अची वियासीं स्कूल Like that your last book. वाह बुक फेयर भी थी बाबा कल्ला चे वठी है वाह बस साईं अचो त हलूं नंढड़नि जी सोफार प्रोजेक्ट्स ॾिसूं त स्कूल में ओके श्योर श्योर चाबी त ॾे गाॾी अॻे कयां ऐं गाॾी अॻे थी करे अंदर है पाई हा साईं ॾिसो माण्हू केॾा न हितां जा भला आहिनि त गाॾी अॻे कर जीअं पोइ खे पार्किंग जी जॻह मिले ॾिसो था माना तरीक़े सां ॿिए जे लाइ राह सवली करणु ॿिए जी मदद करणु ॾिसो असांजी पोयां गाॾियूं अची वियूं असांखे साईं हिते क़दम क़दम ते सुख आहिनि था क़दम क़दम ते मज़ा आहिनि अचो बाबा वाह हे ॾिसो ये भाई first grade. 5th ग्रेड में आहिनि ऐं मुंहिंजी जान कंहिं में आहे Ethan built a beautiful graphic. हा I haven't thought. डॉल डॉल कहिड़े में आहे अरे राजू बि आयो आहे या बोरी छो पाए आयो आहे हा ज़ेबू यू लाइक इट इहा तोखे वणंदी आहे सभिनी खां ॾिसो था साईं हिकिड़े खे सफ़ा बाहि हूंदी आहे ॿिए खे वरी सीउ हूंदो आहे हर कंहिंजी पंहिंजी नेचर आहे बाक़ी स्कूल मास्क त मैंडेटरी न आहे न अलाउ आहे डायरेक्ट हा अचो भॼी चओ ॾिसो साईं स्कूल हाणे एलिमेंट्री प्राइमरी स्कूल हेॾो मैनेजमेंट ऑफिस आहे छा बाबा ख़्याल सां हा हेॾे कंहिंजो आहे शर्ट वठंदव हे साईं किंडर गार्डन पैर ज़ेबला जो कहिड़ो आहे ये टीचर कहिड़ी यमुना वाह व्हाट्स हर नेम फैल्बो वाह अब्दुल्ला जी काथे हाँ
अब्दुल्ला फर्स्ट ग्रेड में आहे किंडर गार्डन में थोड़ी आहे अब्दुल्ला हिते परशुतम होए मिसिस परशुतम है ना अब्दुल्ला कहिड़ो ओॾे न आहे कहिड़ा ने अरे हा पुलिस ऑफिसर Mr. Goodman. हाँ इहा आहे हलो अचो काकी आहे काको अथसि अचो भॼी जो अब्दुल्ला भॼिया अब्दुल्ला कम यार जान हाँ अब्दुल्ला हाँ पाकिस्तान जो हणो न तव्हां भाउ मरहबा कौंची ओला जंबो नमस्ते स्वीडन एडिस त साईं अञा 15 मिंट पिया आहिनि ॿुधव 5:30 बजे टीचर जा पाबंद शर्ट वठो बसि हाय हाँ शर्ट वठंदी आहे बुक वठंदी आहे बुक तो वो था I'm asking, do you want a shirt or book? She said, yeah. Okay. Prosper Eagles brand. Yes, so, Okay. अब चले and then these are the long sleeve crossed ones. These ones are on clearance for $10. All Okay. other t-shirts are $20. Like all these look like a slim fitting, right? You know what? They're all different. It really depends because like these are the adults. Like that's only a size medium, I think. But you know they go up to they're unisex sizing, so they go up to like a 3XLs, 2XLs. We have. पढ़ते ला And हाँ they're not all. Yeah, this one is good enough size. Let's go to 2D. How much this one? That one's $20. ये कलर का कहिड़ो? बारन Yeah, small size. Okay, we will look into air pack. Thank you. Here छा आहे ज़ेबू? जिम तन ना वाह केॾा हेॾे खेॾण वेंदा आहियो वाह अड़े हो बि अथव छा जो फंक्शन बि अथव या बाबा अड़े थी वियो इहो अॻ में अचूं हा न रिहर्सल हा पार्टिसिपेट कंदे रिहर्सल मिसिंग स्टफ ॻोल्हियो पंहिंजो कंहिंमें Book fair. Don't forget to go to the book fair and buy books. बढ़िया Thank you. All right, we're going to do our school song. So can I have my friends who are going to play the school song drums for me? बजी जो हेॾां ॾिसूं Come here. If we have any Bryant Trailblazers, don't sing. Y'all can totally sing with us, so don't be shy. बढ़िया हाँ ओए अब्दुल्ला जी टीचर वाह So if you'd like to take हाणे a ॿ picture, टीचर तव्हांजी वञनि था क्लासनि में feel free. राबा थी वियो आहे टाइम 5:20 Fourth grade. वाह Great job tonight. वाह हाँ अब्दुल्ला जो फ्रेंड किथे आहे हाँ हेलो हाय हेलो हेलो इहो 4th ग्रेड वारनि प्रेज़ेंट कयो न तव्हां इन में न अचो भॼी अचो अच हेॾे आ हुनखे मम्मी नथी छॾे हा बाबा ॾे आ तूं अच तूं बाबा ॾे आ छॾेसि भॼिया है है मुंहिंजो राजू पुट स्टफ तव्हांजो लॉस्ट एंड फाउंड में त न आहे हा जुमना फाइंड आउट हा अचो हाणे अब्दुल हुनजी क्लास कंहिंजी वेझो आहे
हेॾे छा आहे जिम आहे जिम अथनि हलो त साईं ॾिसो मिक्स आहिनि हिते इंडियन मैक्सिकन चाइनीज़ पाकिस्तानी फैमिली सॼियूं हा बाबा रस्तो ब्लॉक न कयो भॼी कयो हा तुंहिंजी टीचरनि दर बंदि करे छॾियो आहे चवनि थियूं आफ्टर 10 मिनट्स अचो हिते बीहूं पोइ दर खुले त पोइ हलूं हा हे सदको साईं अचो हिते बीहूं हा छा ठाहियो थी हलो दर खुली वियो हाणे अब्दुल्ला हलो हा इहा प्रिंसिपल अथनि उहो उन में हुयो रिडल में हलो हलो रुक भाई कहिड़ो क्लास आहे छॾेसि न हा बाबा कहिड़ी टीचर अथसि अब्दुल्ला कहिड़ी टीचर आहे ॿुधाए हल ओ इहा आहे इहा टीचर न अथसि किथे किंडर गार्डन आहे किथे आहे अब्दुल्ला जो वाह लाइब्रेरी न्यू अथव बुक फेयर किताब वठी जे आयो वरी अॼु बि वठंदो हा इहे ॿाह ईअं न कर पुट मिठू पुट वाह Take your time. Look around. ओया टीचर करे भाई ओया बीठी थी पूछी चेस बाबा Yes, you take your folder with you. Okay. You can show it. You can share it with mom or whoever. ओके थैंक यू You're welcome. हलो खयूं हल बाबा कंप्लीट क्लासरूम हिते खेतो आहे हिते पढ़ाई कंदो आहे बाबा शर्मीलो आहे ॾेखारे न पुट हिते हेॾे छा आहे असां घुमाए हे नंढो हलो छा आहे थो थिए हली अचो हे खण पिक कर पाण सही कर हे तो केर न ओए तो मथो कर ओए तो हलो 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 हाणे जुमना जो हलो अॻियां थियो हा हाणे कंहिंजे क्लास ॾे हलंदासीं किथे आहे मुंहिंजी जान जी क्लास एंड ऑफ द विंग हाँ बाबा हाँ सही बाबा हो कहिड़ी थिए अब्दुल्ला पोइ मूंखे न चइजांइ किथे आहे जुमना जान जी मुंहिंजी क्लास साइंस फेयर आहे तुंहिंजो प्रोजेक्ट आहे हिन में किथे आहे वाह जुमना न ठाहियो आहे ठाहियो थी हाँ ख़्याल सां अचो साइंस जा प्रोजेक्ट साईं इहे कुझु किथे आहे मुंहिंजी डॉल जी क्लास ए साईं वॉशरूम ॾिसो प्राइमरी स्कूल जा वाह यमुना तुंहिंजी क्लास त ब्यूटीफुल आहे बाबा साईं ॾिसो हे 3 नंबर वाह यमुना व्हाट यू हैव शो मी इहो छा ठाहियो आहे पुट बुक व्हाट इज द नेम ऑफ द बुक हाँ ऐं व्हाट इज दिस वन show me again wow good job Janu आए पढ़ो रे रीड कर असां ॿुधूं छा आहे लिखियल आई एम छा लिखियो थी हे छा लिखियो थी भला हे पढ़ी ॿुधाए पढ़ो न छा आहे हाँ पढ़ न पुट
गुड जॉब हल रख मुंहिंजी शर्मी हाँ हलो खयूं हल हे छा आहे वाह हलो ठीकु आहे साइंस जो प्रोजेक्ट हल इहे तूं हाणे बैग पाण ठाहींदी हल विझो बैग में विझूं खयूं हल न हल ॾेखार बाबे खे छा ॾेखारींदी मुंहिंजी जान अब्दुल्ला जो बि इन में था विझो बैग में यमुना आया बैग हा विझो अब्दुल्ला भाउ जो बि विझो न किरी थो पएसि हुन खां हल हाणे ॿुधाए छा आहे तुंहिंजो काओ आहे 3 नंबर आहे हे सॼा तुंहिंजा आहिनि वाह छा छा बुक्स में ये पढ़दी आहे Because like a bookstore, like detail over. साईं हे ॾिसो स्टूडेंट्स या कीअं हर कंहिंखे नंबर ते उन्ही जो सामान रखियल आहे 3 क्लास जो सेटअप ॾिसो हाँ फोटू बि वाह हे ॾिसो साईं ॿारनि जी माना फैमिली मेंबर्स वाह हे त तूं शादी वारो खणी आई आहे वाह गुड जॉब यमुना वाह भाकुर भाई बाबे सां बढ़िया गुड जॉब हिते त भला अखर लिखिया थी हलो त हलो हलो टीचर को त्राकरेस न वठते छा बाबा थी वियो तुंहिंजो बि इहो कंहिं तूं ठाहियो गुड जॉब ॿियो छा ठाहे ॿियो छा आई एम लकी वाओ पिंक पर्पल गुड जॉब हल अचो हाणे हाणे अचो न वॾे जो ॾिसूं कारनामा बढ़िया काॾे हल वठी हल बाबा हे ॾिसो डिफरेंट क्लासेस साईं स्कूल ॾिसो था हे साईं प्राइमरी हो किथे अथव बुक फेयर वारो हा साईं हे पेरेंट्स पंहिंजे बचड़नि जी अॼु ओपन हाउस में आया आहिनि डिफरेंट क्लासूं स्कूल ॾिसो साईं प्राइमरी स्कूल अथव हे सरकारी हे ॿारनि जा वॾनि जा प्रोजेक्ट्स 4थे दर्जे वारनि जा छा त ख़ल्क आई आहे साईं ऐं ॾिसूं 5 दर्जे वारे जो कारनामो बचड़ी मुख़्तलिफ़ क्लास मुख़्तलिफ़ डिज़ाइंस वाह पूरो साईं प्राइमरी स्कूल साईं हे आहे KG खां 5 दर्जे ताईं हर कंहिं पंहिंजा पंहिंजा लिखिया आहिनि अॻ में हल ज़ेबुला जो वठी अचो क्लास किथे आहे ज़ेबुला जल्दी हल ॾेखार हली छा ठाहियो थी हे कहिड़ो क्लास आहे 4th ग्रेड आहे 5th ग्रेड आहे पर ॿिए टीचर जो आहे ऐं ॾिसो हर को पंहिंजे बचड़नि जी प्रोग्रेस अञा परे आहे बाबा साईं ॾिसो वेठो आहे ज़ेबुला जो टीचर किथे आहे ज़ेबुला छा ठाहियो आहे पुट वाह माइंड क्राफ्ट वारा बॉक्स ठाहे हा बाबा ॿुधाए छा आहे हा घर जो हुयो हिन पेंटिंग कयो आहे ज़ेबुला इन हे घर ठाहे असांजे सामने हे छा आहे बाबा ॿुधाए असांखे टेलस छा आहे टेलस समथिंग हाउ वाटर पोइ चए थी तुंहिंजो हाली नंढो आहे तूं ॾिस ॿुध पोइ सही सही गुड जॉब हाई फाइव
mountain do pari ada water rod off जेको हेठ very late ओशन में वेंदो हलियो हाई फाइव गुड जॉब मुंहिंजी जान the infiltration हाँ इहो छा आहे पुट infiltration हाँ हाँ हलो गुड जॉब transpiration हलो ज़ेबला गुड जॉब 5 आउट ऑफ 5 तू छड़ो खेॾण जी कढ मुंहिंजो बाबड़ा ज़ेबुला साईं असांजो पढ़ाकू पुट आहे हे ॿ खेॾाऊ आहिनि हे उस्ताद बेखौफ़ खेॾाऊ हे खेॾाऊ हा हलो हाणे इहो हा हल ठीकु आहे हाणे इहो खणी हलंदासीं हल ठीकु आहे ॾेखारे मूंखे छा हाँ इहो छा आहे डेविड हॉरल अमेरिकन मैथमेटिशियन गुड जॉब इन में छा आहे इन छा ॿुधायो मथे गुड जॉब ओ इहो हलो अचो हाणे छा आहे बाबा छा आहे बाबा छा आहे इहो मल्टीप्लाई फ्रैक्शन हे डॉट पायलट्स गुड जॉब ज़ेबला साइंस किथे आहे बाबा हे साईं हिन जे टीचर जो क्लास आहे ॾिसो ॿारनि सां केॾी अटैचमेंट रखनि था टीचर हा बाबा ॿियो इहो छा आहे इहो छा आहे बाबा वाह सॉलिड लिक्विड गैस बिल्कुलु बाबा इहे बाबा बि पढ़ी आयो थी पाकिस्तान में हलो हाणे डन या अञा आहे ॿियो बि हा खाया पिया न ॾटण तोखे खाया पिया हुजे थी वियो गुड जॉब ज़ेबुला यू हैव डन फैंटेस्टिक जॉब बाबा ऐं ॾिसो ॿारनि सां केॾी यानी थ्योरी प्रैक्टिकल इहो तुंहिंजो फ्रेंड आहे छा नालो अथसि हा छा मरोजी हा हलो असां वटि अला ॾिनो अला रखियो हिते मरोजी साईं ॾिसो क्लास पूरो 5 दर्जे जो हलो हाणे बाबा हाणे उन ई क्लास हाणे ॿिए क्लास में छा आहे ॿियो छा इहो तुंहिंजो आहे बाबा स्टोरी आहे तुंहिंजी वाह छा लिखियलु आहे जान द स्नेल एंड द चीता वाह हे सभु तुंहिंजे क्लास जा आहिनि स्टोरियूं वाह साईं ॾिसो हू विल विन इट ज़ेबुला इंशाअल्लाह हाँ छा जो सेकेंड क्लास हिन बि विज़िट कराईंदे हिते तुंहिंजी को आहे स्टफ न आहे हाँ उहा साइंस हुयो न मैथ अचो हिते अलॻि आहे अलॻि होस मैथ साईं ॾिसो हे 5 जो ॿियो सेक्शन आहे 1-2 सब्जेक्ट असांजो बचड़ो हिते बि पढ़ंदो आहे हे उन टीचर जी ऑफिस सेटअप ऐं हे बचड़नि जी वेहण जूं जायूं 5 दर्जे जूं हिननि जा सेटअप ॾिसो साईं क्लास फैमिली हाँ बाबा हलो किथे बाबा हाँ बात प्रेसिडेंट ट्वीटिंग तो कया सके अमेंडमेंट छो डाल हाँ मां हाणे पाकिस्तान मोकिलींदुमि तव्हांखे राइटिंग जे लाइ उते ट्यूशन पढ़जो बसि राइटिंग जा न पाकिस्तान जहिड़ो खेॾण न वेंदव हाँ ज़ेबुला जी डेस्क किथे आहे हुन क्लास में आहे या हिते आहे हिते बि आहे कहिड़ी आहे ॾेखार कहिड़ी आहे हाँ हीअ तुंहिंजी डेस्क आहे जुमना चेकिंग हलो हाणे अचो हाणे काॾे हलंदासीं हलो वाह ज़ेबुला तुंहिंजी टीचर चयो ही इज़ द वन ऑफ द बेस्ट स्टूडेंट गुड जॉब जानू हाणे काॾे हलंदव हाणे छा ॾेखारींदव
ए साईं मां हिकिड़ो तकड़ो चक्कर ॾेखारियां हलो तव्हां मां अचां थो ओ सॉरी हा ॾिसो साईं पाणी पीअण ॿारनि जो नंढनि जे लाइ नंढी मशीन ॿुधव बाथरूम ॾिसो साईं प्राइमरी स्कूल जा बाथरूम हिकु नंबर शीशो कमु आहे न छा था चओ दोस्तो कमेंट करे ॿुधायो प्राइमरी स्कूल जा बाथरूम अथव हे थधे गरम पाणी जूं मशीन हे मुख़्तलिफ़ टीचर क्लास ॿुधाईंदा साईं मेल फीमेल्स ॿई टीचर आहिनि क्लास मुख़्तलिफ़ क्लास ॿारनि खे ॾिसो हीस्टन जे बारे में हो जीअं असांजे क़ाइदे आज़म अल्लामा इक़बाल जे बारे में पढ़ाईंदा आहिनि हिननि जा वरी अल्लामा इक़बाल क़ाइदे आज़म इहे आहिनि न सैम हीस्टन कोलम्बस बाक़ी साईं हे मुख़्तलिफ़ क्लास आहे 4th ग्रेड ॿुधव हे हिन जी नई लाइब्रेरी आहे बुक फेयर आहे तव्हांखे पोएं दफ़े बि ॾेखारियो हुअमि नई लाइब्रेरी ब्रैंड न्यू हाणे ॿारनि खे अहिड़ो जो माहौल मिले त पढ़ायूं छो न करनि साईं नयूं नयूं शयूं छो न ईजाद करनि ऐं ॾिसो साईं असांजो बचिड़ो कहिड़ो बुक पसंदि कयो त विकाम जिंदा खेॾणा मारी धीउ ऐं नंढो पुटु त खेॾणा अचंदा छा या बुक वठंदव हा कहिड़ो बुक पुट इहो छा जो आहे जान इहो हल वठ भला तू हे वठ काका हाँ ये छा जो अथसि हाँ पुट कहिड़ो माइंड क्राफ्ट वारो किथे आहे पुट कहिड़ो हाँ हे वठते ड्रैगन वारो हे न वठी कहिड़ो अचो कहिड़ो पाण वठे जेको पसंदि अचे न जेको पुट पढ़े बि हाँ कहिड़ो बाबा कहिड़ो जुमना कहिड़ो सिलेक्ट कयो आहे ॾेखार हाँ ज़ैबुला कहिड़ो वाह जुमना अब्दुल्ला हाणे अब्दुल्ला खे हेल्पिंग खपे छा वठंदो खेॾणो या हो खेॾणो तोखे खपे नी खेॾणु अचो होॾे ॾिसूं जुमना तव्हां चाचू सां बीहो हली ऑनलाइन ऑर्डर कंदासीं हा हलो हेॾां हलो त साईं लाइन एॾी वॾी आहे पैसनि जी हिन ऑनलाइन वठंदासीं हे ख़ल्क साईं ॾिसो था सॼी पोइते ताईं एक्सक्यूज़ मी हलो हल बाबा हल त सही साईं लाइन लाइन हे पैसनि जी साईं हल ओ ज़ैबुला दिस वे That's funny. Hi. अचो हा हा पाड़े वारो त साईं इहो आहे प्राइमरी स्कूल असांजे बचड़नि जो राजी पुट जो इनाम साहब बि गॾु हुयो चाचो हिननि जो साईं ॾिसो शलवार कमीज़ में अंग्रेज आहे को भाउ बोलो अमेरिका अमेरिका है साईं अमेरिका अमेरिका है हिते यानी तव्हां हद कानून में रहो न अमेरिका तव्हांखे भली कार थी करे बाक़ी बग़ैर कानून जे रहो न पोइ पाकिस्तान भली कार करे थो त साईं इहो नज़ारो
ॾिसो हलूं बाबा हे असांजो पुलिस वारो साईं हे स्टाफ अचो भॼी अचो अचो हलूं बाबा थैंक यू हैव अ गुड इवनिंग हलो बाबा सैनिटाइज़र हणो हथनि खे छो त हिते माण्हू खोड़ हुया न हथनि खे आयूं हलो ख़्याल सां पुटु उहो ईअं हल ॿिन्हिनि हथनि खे अब्दुल्ला हण मां हणाए थो हा त साईं इहो हुयो अॼु जो ओपन हाउस एलिमेंट्री स्कूल में ख़लक ॾिसो साईं केॾा माण्हू आया आहिनि अञा अचनि बि था झूलनि ते हलंदा हुया न हलूं घर हाँ पुट वीकेंड ते हलंदासीं बसि झील हलो हलूं था हाणे घर था हलूं भाउ मुंहिंजा इहो हुयो ओपन हाउस 2022 ज़ेबुला 5th ग्रेड यमुना 3rd ग्रेड अब्दुल्ला हेॾे तक बात जान ॾिसो था साईं इहो पीउ सां इहो पुॼी रहंदो आहे लाड आहिनि न साईं डैडी सां न कंदा बाक़ी कंहिंसां कंदा न असां बि लाड न खणंदासीं त बाक़ी केरु खणंदो ख़ैर सां अची वई पंहिंजी राणी पंहिंजो परी प्यारनि जो ख़्यालु रखिजो इंशाल्लाह जल्द मिलंदासीं जेसि ताईं दुआनि में यादि पर ॿुधायो कीअं लॻो तव्हांखे शेयर कमेंट ऐं पेज खे फॉलो ज़रूरु कजो ॿुधव इंशाल्लाह जल्द मिलंदासीं अल्लाह हाफ़िज़